डहर की भरसा पखड़न में रहंदड़ लड़ाऊ औरत चैन ॿारनि जी मां मुसमत बबली हो त 6 महीननि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। गुरबत सबब इलाज जी सघ न रखण करे संदसि मुड़ुस सिराज बि ॿारनि खे वठी खेसि पंहिंजी ससु वज़ीरा जे खेमे में छॾे हलियो वियो। बीमार औरत बबली जी माउ वज़ीरा ॿुधायो त उहो बेवा आहे, संदसि को बि कमाइण वारो न आहे। उहो किथां पंहिंजे धीअ जो इलाज कराईंदी, हुन वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। 5 ॾींहनि खां डहरकी जे अमीर बख्श कॉलोनी मां पुरासरण नमूने गुम थियल हमरा हबीबुल्लाह मुख्तियार चांडे खे डहरकी पुलिस गिरफ़्तार कयल अगवाकारनि जी निशानदेही ते कराची जे बलूच कॉलोनी वारे इलाइक़े मां बाज़ाब कराए वरितो आहे। हबीबुल्लाह जी घरवारी ॿुधायो त 5 ॾींहं अॻु चौधरी इमरान जे चवण ते संदसि मुड़ुसु हुननि सां घर हलियो वियो पर वापसि न आयो। घणी ॻोल्हा खां पोइ किथे बि संदसि ॾस न मिलियो। हिकु ॾींहुं कॉल आई जंहिं ॿुधायो त हबीबुल्लाह उन्हनि वटि आहे। अगवा कंदड़नि जी ॿीहर कॉल अचण ते उन्हनि जो नंबर ट्रेस करे खेसि कराचीअ मां हथु कयो वियो आहे। सिंध सुगड़ लोक तंज़ीम ज़िले खैरपुर जे अॻवाननि साबिर सईद मैसर हाकिम रिंद फ़कीर करमदीन भंभरे ऐं ॿियनि जी अॻवानी में अहम इजलास मैसर हाउस ते कोठायो वियो। इजलास खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 20 मार्च ते मुल्क जे अज़ीम हीरो पीर सिबोतुल्लाह राशिदी जी शहादत जो ॾींहुं आहे, तंहिं करे सिंध में आम मौक़ल जो ऐलान कयो वञे। हुननि चयो त सिबोतुल्लाह राशिदी मुल्क जे दिफ़ा ख़ातिर वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणी हज़ारे हुरनि सां गॾिजी पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी, जंहिंजे करे अॼु असां आज़ादी जो साह खणी रहिया आहियूं। हुननि चयो त मुल्क जे वॾनि शहरनि इस्लामाबाद, लाहौर, कराची ऐं ॿियनि शहरनि में पिणु यादगार लाइब्रेरियूं ऐं ॿिया इदारा क़ाइमु कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk